नाज़रीन, कंदकोट में पुलिस पारां मुक़ाबले दौरान एक ॾुआरी खे मारण जी दावा कई वई आहे। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही कंदकोट बी सेक्शन थाने जे हद में जो ॾुआरिन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो आहे, जंहिंमें पुलिस जी दावा मूजिबि जेको आहे बदनाम ॾुआरी मलगुज़ार बालकाणी जो भाउ जेको आहे मोरू बालकाणी उहो मारिजी वियो आहे, ऐं जॾहिं त मलगुज़ार समेत 3 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। SSP कंदकोट मोहम्मद मुराद जेको आहे घांगरो जे तर्जुमान पारां जारी कयल प्रेस बयान में ॿुधायो वियो आहे त SSP जी हिदायतनि ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जेको आहे APC चैन बख़्तरबंद गाॾियुनि ऐं पुलिस मोबाइलनि ऐं पुलिस एहलकार सवार थी करे जेको आहे ॾुआरियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान पुलिस खे जेको आहे ॾिसंदे ई ॾुआरियुनि जेको आहे उहो फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं पुलिस पहुची कामयाब हिकमत अमली सां ॾुआरियुनि सां जेको आहे मुक़ाबिलो कयो ऐं फायरिंग जी ॾे वठि दौरान जेको आहे बदनाम ॾुआरी मोरू बालकाणी जेको आहे उहो मारिजी वियो आहे, जॾहिं त मलगुज़ार बालकाणी समेत 3 ॾुआरी जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में जेको आहे फायरिंग जो सिलसिलो काफ़ी देरि ताईं जेको आहे हलंदो रहियो ऐं पुलिस इलाइक़े खे मुकमल जेको आहे पंहिंजे घेरे में जेको आहे आणे छॾियो ऐं ॾुआरियुनि पंहिंजूं पनाहूं गाहूं छॾे जेको आहे उहे फरार थी विया आहिनि। पुलिस ॾुआरियुनि जे ठिकाणनि खे ड्राहे पट करे छॾियो आहे ऐं इलाइक़े में जेको सर्च ऑपरेशन आहे उहो तेज़ कयो वियो आहे। जीअं जेको आहे मारिजी वियल ॾुआरी जो जेको लाश आहे उहो तहवील में जेको आहे पुलिस वठी करे ज़ख़्मियुनि खे जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे सघूं ऐं उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको घेराव आहे उहो जारी रहंदो। SSP मोहम्मद मुराद घांगरो जो वधीक चवणु आहे त ॾुआरियुनि जे ख़ात्मे लाइ जेको आहे उहो कोशिशूं वधीक तेज़ कयूं आहिनि ऐं अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण जे लाइ जेको आहे असांजो फर्ज़ु आहे। मारिजी वियल ॾुआरी जेको आहे उहो केतिरनि ई ॾोहनि में ॾोही सरगरनि में जेको आहे उहो मुलविस आहे ऐं केतिरा ई जेके आहिनि उन मथां केस पिणु दाख़िल आहे ऐं वधीक जेको आहे उहो जांच करे रहिया आहिनि। जी गुलाम रसूल, जी महिरबानी।